पंहिंजी ॿोलीअ में मियां जे तूं चवंदे माउ तोखे अहिड़ो साओ ॾींदी ॿी ॿोली किथे। जेका ॿोली थञ सां तुंहिंजे पेट पई सातो कीअं कई अॼुकल्ह आहे ओपरी। सब खां पहिरीं आउं सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ खे मुबारकबाद ॾियां थो जंहिं मुख़्तलिफ़ शहरनि में सिंधी ॿोलीअ जे दुरुस्त इस्तेमाल लाइ लेक्चरनि जो प्रोग्राम शुरू कयो आहे। ही प्रोग्राम जेको अॼोको आहे मुंहिंजे नज़र में इहो रुगो सहाफ़िन लाइ न आहे, इहो उस्तादनि लाइ बि आहे, शागिर्दनि लाइ बि आहे, अदीबनि लाइ बि आहे। जेको बि सिंधी ॿोली ॻाल्हाए थो ही लेक्चर या मतिलबु ही मुंहिंजी जेका ॻाल्हि ॿोल आहे उन सभिनी लाइ आहे। उन करे जेके हिते शागिर्द वेठा आहिनि पढ़ण लाइ उहे बि जेकॾहिं ध्यानु ॾींदा त आउं सम्झां थो त उहे समाज में ॻाल्हाइण वक़्तु पंहिंजी ॿोली दुरुस्त करे सघंदा। छाकाणि त ॿोली जेका आहे उहा इंसान जे जज़्बनि इज़हार ऐं अहसास जो ज़रियो आहे। असां पंहिंजा जज़्बा, पंहिंजा वीचार, पंहिंजूं सोचूं, पंहिंजा ख़्याल ॿियनि ताईं सही नमूने जेकॾहिं पुॼाए सघूं था ऐं उहे उनजो मतिलबु ऐं फ़हम सही अंदाज़ में सम्झी सघनि था त इन मां साबित थियो त मुख़ातिब ऐं ॿुधंदड़ ॿई साॻी ॿोली ॻाल्हाईंदड़ आहिनि ऐं ॿई उनखे बहितर नमूने सम्झंदड़ आहिनि। सिंधी ॿोली असांजी माउ ॿोली आहे, असांजी मादरी ज़बान आहे ऐं जीअं त उहा सिंधी क़ौम जी ज़बान आहे उन हवाले सां उहा सिंधी क़ौम जी क़ौमी ज़बान बि आहे। त उन जी तरक़ीअ, वाधारे, बका ऐं सलामतीअ जा ज़ामिन असां सभु सिंधी ॻाल्हाईंदड़ आहियूं। उहे कहिड़े बि शोबे सां वास्तो रखूं, उहे असीं हारी हुजूं, मज़दूर हुजूं, ॻोठाणा हुजूं, शहरी हुजूं, शागिर्द हुजूं, उस्ताद हुजूं, इंजीनियर हुजूं, सहाफ़ी हुजूं, सियासतदान हुजूं, ही असां समूरनि जी ॿोली आहे। तंहिं करे पंहिंजे ॿोलीअ जो अहिड़ो असराइतो ऐं सुहिणो वाइपो या इस्तेमालु करणु खपे जीअं असां पंहिंजा अहसास, जज़्बा, ख़्याल ऐं सोचूं मुख़ातिब थींदड़नि ताईं दुरुस्त नमूने ऐं बाफ़हम पहुचाए सघूं। सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ मुख़्तलिफ़ शहरनि में इन क़िस्म जा प्रोग्राम रिथिया आहिनि ऐं मूं हिकिड़ो किताब तरतीब ॾिनो हो जेको सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ छपरायो आहे, सिंधी ॿोलीअ जो दुरुस्त इस्तेमालु, ऐं उहो मार्केट में मिले थो। ऐं असांजे ख़ासि करे उस्तादनि ऐं सहाफ़िन खे इहा गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं उहो किताब खे न हथु अची वञे उन में मूं कोशिशि कई आहे त सिंध जे वॾनि आलिमनि जेको इन मसइले ते त सिंधी ॿोली सही कीअं ॻाल्हाइजे, उनजो सही इस्तेमालु कीअं थिए, उनखे सही नमूने दुरुस्त नमूने कीअं लिखिजे, उन में जेको बिगाड़ ॿियनि ॿोलियुनि जे असर जे करे थिए थो उनखे कीअं रोकिजे। उन ते अलामा आहे काज़ीअ खां वठी डॉक्टर फ़हमीदा हुसैन, सिराज मेमून, डॉक्टर अलाना ऐं असांजे सहाफ़ी दोस्त नसीर एजाज़, सैफ बनवी, ॿियनि समूरनि जा उन में मज़मून शामिल आहिनि ऐं उन में मूं हिकिड़ो तफ़सीली मुक़दमो बि लिखियो आहे। ऐं तव्हांजे ॾाढो सभ खां पहिरीं अलामा आहे काज़ीअ जो हिकिड़ो टुकड़ो पेश करियां थो। हुन लिखियो आहे त सिंधी अख़बारूं सिंधी ॿोलीअ जे किन बुनियादी क़ाइदनि खे नज़रअंदाज़ करे रहियूं आहिनि ऐं उर्दूअ जो नक़ुल करे रहियूं आहिनि। हाणे हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त ॿोलियूं
हिक ॿिए खां लफ़्ज़ उधारा वठंदियूं आहिनि ऐं हिक ॿिए खे लफ़्ज़ उधारा ॾींदियूं आहिनि। जेके बि दुनिया जूं शाहूकार ज़ुबानूं आहिनि उहे ॿियनि ॿोलियुनि खां लफ़्ज़ वठंदियूं आहिनि, पर शर्त इहो आहे त उहे लफ़्ज़ हू पंहिंजे मिज़ाज ऐं पंहिंजे ॿोलीअ जे ग्रामर मूजिबि क़बूल कंदा आहिनि। मिसाल स्कूल, अॻे असां वटि मकतब, दर्सगाह वग़ैरह, पर हाणे स्कूल अंग्रेज़नि जे ज़माने खां पोइ जॾहिं प्राइमरी सेकेंडरी तालीम जी शुरूआति थी त स्कूल जो लफ़्ज़ इस्तेमालु थियो। हाणे इहो सिंधीअ जो न आहे, पर हाणे असांजो लफ़्ज़ थी वियो। तंहिं करे असां इन मामले में बि इंतिहा पसंदि न थींदासूं त कंहिं ॿी ॿोलीअ जो लफ़्ज़ सुठो मिले ऐं उहे क़बूल कयूं। ईअं अंग्रेज़ी बि करे थी। मिसाल हिकिड़ो अरबी लफ़्ज़ आहे हशीश, उहा नशे या भंग वग़ैरह लाइ इस्तेमालु थींदो आहे। कंहिं ज़माने में हिकिड़ा क़बीला, बदू क़बीला या ॿिया माण्हुनि खे फुरींदा हुआ त हुननि खे भंग प्यारे नशो कराए पोइ हुननि खे फुरींदा हुआ। हाणे उहो लफ़्ज़ अॻिते हली अंग्रेज़ीअ में एसिसिनेट में तब्दील थी वियो। हू छा कंदा हुआ क़बीला त माण्हुनि खे भंग प्यारे, नशो प्यारे, क़तल करे उन्हनि जा पैसा सामान खणी वेंदा हुआ। हाणे उहो लफ़्ज़ माना वधंदो अंग्रेज़ीअ में जॾहिं पहुतो त उहो क़तल जी माना में, एसिसिनेट कंहिंखे मारे छॾणु, उन जी माना में इस्तेमालु थी वियो। इहे ॿोलियूं लफ़्ज़ हिक ॿिए खे ॾी। मिसाल असांजो लफ़्ज़ भत, हाणे असां भत त माना रधियल शइ खे चऊं था न, चांवर जो रधियल शइ। हाणे जॾहिं अरब हिते आया, हाणे उन्हनि खे भत वणियो। भत खीर सां बि खाई सघे थो, भत जी बिरयानी बि थी सघे, पुलाव बि थी सघे थो, भत जा कई क़िस्म। हाणे हुननि वटि उहो लफ़्ज़ थी वियो बात, बे हे तोए हे, बात भत, माना हुननि वटि चांवर बि बात थींदो। त हाणे इहे ॿोलियूं हिक ॿिए खां लफ़्ज़ वठंदियूं आहिनि ऐं ॾींदियूं आहिनि, का ख़राबु ॻाल्हि कान्हे। कॉलेज हाणे असांजो लफ़्ज़ न आहे, पर जॾहिं असां उनखे क़बूल कयो त हाणे ॾिसो न, खोड़ा माण्हू जेके उर्दू मीडियम में पढ़ंदा उहे चवंदा कॉलेजूं, ग़लति आहे। असां पंहिंजे मिज़ाज मूजिबि कॉलेज लफ़्ज़ खे, कॉलेज माना हिकिड़ो कॉलेज, जेकॾहिं घणा कॉलेज सिंधीअ जे क़ाइदे मूजिबि जंहिंमें पेश अचे त उनखे ज़बर सां तब्दील कबो, कॉलेज। मिसाल बहराज, हाणे माण्हू चवंदा बहराजूं, इहो ग़लति आहे। बहराज उनजो जमा थींदो बहराज। हाणे ॿी ॿोलीअ मां लफ़्ज़ वरितोसीं, पर उनखे असां पंहिंजे ग्रामर मूजिबि क़बूल कयो। मिसाल स्टेशन, असांजे आलमनि हिकिड़ो क़ाइदो कढियो त शन वारा जेके बि लफ़्ज़ आहिनि उहे मुअनस आहिनि, इस्तिस्ना थी सघे थी, को अकेलो लफ़्ज़ जुदा, पर सेपरेशन, कोऑपरेशन। हाणे कुझु अरसे खां पोइ कोऑपरेशन मुज़क्कर थी वियो आहे, न त अॻे कोऑपरेशन बि मुअनस हुई, सेपरेशन बि मुअनस हुई, स्टेशन बि मुअनस हुई। ऑपरेशन बि चवंदा ऑपरेशन कई, पोइ जॾहिं ताईं फ़ौजी ऑपरेशन शुरू थी वियो त मुज़क्कर थी वियो। कॾहिं कॾहिं लफ़्ज़ वक़्त खां पोइ ग्रामर उन्हनि जो तब्दील थी वेंदो आहे। त अलामा काज़ी लिखे थो त असांजूं जीअं मसलन असांजूं अॼुकल्ह अख़बारूं लिखंदियूं आहिनि त आऊं कंडियारो मां पियो अचां, आऊं मोरो मां पियो अचां, आऊं ठटो मां पियो अचां। हाणे इहो शहर जो नालो मोरो, कंडियारो, ठटो सही, पर जॾहिं जुमिले में कमु थींदो त आऊं कंडियारे मां पियो अचां, आऊं मोरे मां पियो अचां, आऊं ठटे मां पियो अचां। अलामा काज़ीअ त लिखियो आहे त उर्दू वारा जो लिखनि था कलकत्ता से आ रहा हूं, सो बि ग़लति आहे।
उन्हें चो तो तमाम पुरानी उर्दू ॾिसो, उन में है हम मैं कलकत्ते जा रहा हूँ, कलकत्ता जा रहा हूँ, ग़लति आहे। ईअं सिंधीअ में हाणे हुन लिखियो आहे त इहो ईअं थींदो। तंहिंखां पोइ अलामा काज़ी लिखे थो त सिंधी बुनियादी तरह हिकिड़ी लय वारी ऐं सुरीली ज़बान आहे। उन्हीअ जो पंहिंजो ग्रामर आहे, पंहिंजो मिज़ाज आहे। असांखे उन जे हर्फ़ उन जी हुरमत करणु घुरिजे। ॿी सूरत में ज़बान जी शिकिल बिगड़जी वेंदी। मसलन असां वटि हिकिड़ा लफ़्ज़ आहिनि, हाणे ज़रिया जुड़े जा भुट्टा, हाणे लिखंदा ज़ुल्फ़कार अली भुट्टा। हाणे इहो ग़लति आहे। अलामा काज़ी चए थो ही पुराणा जेके फारसी ज़दा माण्हू हूंदा उहे मिसाल लिखंदा मुंहिंजो नज़रियो ही आहे त मुंहिंजो नज़रियो ही आहे। असांजा नज़रिया तॾहिं बि हीअं लिखंदा, हुन जे नज़रिए तॾहिं बि हीअं लिखंदा। पर सही कीअं थींदो त मिसाल ज़रियो आहे त सिंधी ॿोली पढ़ाइण जो हिकु ज़रियो आहे। त लिखो ज़रियो, हिन में वा ॾींदासीं ज़रियो, ज़रियो। हाणे मिसाल सिंधी ॿोलीअ जे तरक़ीअ जा खोड़ ज़रिया आहिनि, जीअं अख़बारूं, रेडियो, टेलीविज़न, फेसबुक, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, स्कूल, प्राइमरी स्कूल, हाई स्कूल, कॉलेज, किताब, दर्सी किताब। हाणे ज़रिया उनखे लिखो जमा में ज़रिया, पर कंहिं न कंहिं ज़रिए असांखे पंहिंजे ॻोठ पुॼणु घुरिजे त कंहिं न कंहिं ज़रिए हीअं। मिसाल ज़ुल्फ़कार अली भुट्टो चयो, ग़लति आहे। छा थींदो? ज़ुल्फ़कार अली भुट्टे चयो। मिसाल उर्दू में जामी चांडियो इधर आ जाओ, सिंधीअ में चवंदासीं जामी चांडिया हेॾां अच, ओ चांडिया हेॾां अच, ओ चांडियो हेॾां अच, ग़लति आहे। हाणे जूणे जो मोहम्मद ख़ान जूणे जे फलाणी पुल ठाराई, हाणे मोहम्मद ख़ान जूणे जो फलाणी पुल ठाराई ग़लति थींदी। त अलामा काज़ी चए थो त इहो बुनियादी जेको आहे, इहो जेको बिगाड़ आहे उनखे मिसाल जूणे जा भुट्टा, ज़रिया, इहो लिखणु ग़लति आहे। उनखे उन अंदाज़ में लिखणु खपे। मूं कंहिं ज़माने में टेलीविज़न ते 10-12 हाणे मिसाल पहिरीं त मां तव्हांखे ॿुधायो त ॿोलीअ जे तरक़ीअ जा ज़रिया कहिड़ा आहिनि। पहिरीं बुनियादी आहे प्राइमरी स्कूल, सेकेंडरी स्कूल, कॉलेज, दर्सी किताब, अख़बारूं, रेडियो, टीवी चैनल, हाणे FM थी वियो, यूट्यूब थी विया, फेसबुक थी वियो, सोशल मीडिया थी। हूअं प्रिंट मीडिया में रुगो अख़बारूं किताब ईंदा, पोइ वरी इलेक्ट्रॉनिक मीडिया थी वई। हाणे उन्हनि जा त हाणे इन सॼी सोशल मीडिया इन समूरे इहे छा आहिनि ॿोलीअ जे तरक़ीअ जा बुनियादी ज़रिया आहिनि। हाणे असां वटि बिगाड़ कहिड़े हालतुनि में अचे थो? हाणे हिकिड़ो असां वटि ज़ेरे इज़ाफ़त जो इस्तेमालु थींदो आहे। हाणे हीअ छा आहे, फारसीअ जी ज़ेरे इज़ाफ़त असां वटि इस्तेमालु थिए थी। ख़ासि करे पुराणा असांजा लेखक जेके आहिनि, जेके फारसी पढ़ियल आहिनि, उहे से मिसाल दाग़े दिलि, माना दिलि जो दाग़, भला दिलि जो दाग़ लिखंदासीं त ॾोह थी पवंदो छा? मिसाल खूने जिगर, जिगर जो खून, क़ाबिले तारीफ़, तारीफ़ लाइक़, तारीफ़ जे क़ाबिल, तारीफ़ जोगो, असां वटि लफ़्ज़ मौजूदु आहिनि। त असांखे क़ाबिले तारीफ़ जा तारीफ़ जोगो चई सघूं था, तारीफ़ जे क़ाबिल चई सघूं था,
तारीफ़ जे लाइक़ थी सघूं चई सघूं था त हाणे इहो हिकिड़ो तरीक़ो आहे त ज़ेरे इज़ाफ़त जो इस्तेमालु जेको आहे उहो बि ॿोली असांजे खे ख़राबु करे थो। हा शाइर आहे वो किथे किथे इस्तेमाल दयारे दिल साईं जीएम से किताब है दयारे दिल दास्ताने मोहब्बत। हाणे दयारे दिल माना दिल जो दयार, दास्ताने मोहब्बत माना मोहब्बत जो दास्तान। ठीक पर शायराने अंदाज में या कॾहिं इस्तेमाल थे तो को एब ना है, पर आम तव्हां अख़बार में इस्तेमाल कयो त हिकिड़ी मां थी चए, नसुल्ला गडाणीअ जी मां थी चए त मुंहिंजे जिगर जो टुकड़ो मारिजी वियो, मुंहिंजे जिगर जो खून जेको आहे उहो हारिजी वियो। हाणे उन बजाए चए त हुन चयो त मुंहिंजो खूने जिगर ख़तमु थी वियो। हा त उहो हिकिड़ो अजीब लॻंदो अख़बारी ॿोलीअ में या आम गुफ़्तगू में। हाणे ॿियो असां वटि वरी फारसी इस्मनि जो इस्तेमालु बि थींदो आहे। हाणे मिसाल आईंदा, असांजो तव्हांजो आईंदो रोशन आहे। हाणे उनखे असीं लिखंदोसीं आईंदा रोशन आहे, इहो आईंदा न पर थींदो आईंदो वाईंदो। पर पंहिंजे आईंदे जो ख़्यालु कर, पंहिंजे मुस्तक़बिल जो ख़्यालु कर। आईंदे उते ये ॾिना। हाणे मिसाल मोकियो, अलाए मोकियो हथां न विञा त इन में वाह ॾींदासीं मोकियो। अहिड़ा मोकिया कॾहिं कॾहिं मिलनि था। हाणे उते लिखंदासीं मोकिया। हिन मौक़े ते तुंहिंजो न अचणु निभाग जी निशानी आहे। हाणे मौक़े थी वियो। हाणे साॻियो लफ़्ज़ असीं हिन नमूने सां चुनी लाइ इस्तेमालु कयूं था सो ग़लति आहे। मोकिया, मोकिए, मोकियो इहो धार धार लफ़्ज़ असांखे इस्तेमालु करणु खपे। मसलन जज़्बा, पर लिखंदा आहियूं हीअ जज़्बा आहे। तुंहिंजे दिल में मुंहिंजे लाइ मोहब्बत जो जज़्बो जाॻियो आहे। त हिन में जज़्बे में वाह कंदासीं। हर माण्हूअ जा पंहिंजा पंहिंजा जज़्बा थियनि था। तोखे हरू भरू जज़्बे वहीणो न थियणु घुरिजे। हाणे हिते जज़्बे, जज़्बा ऐं जज़्बो, हाणे इहो जुमिले में कीअं इस्तेमालु कजे उहो तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था। अहिड़ा खोड़ लफ़्ज़ तव्हांखे ॿिया मिलंदा। नज़रियो, हिन जो नज़रियो आहे त हीअ ॻाल्हि हीअं थिए। मुल्क में साइंसी नज़रिया मक़बूल आहिनि। तूं पंहिंजे नज़रिए ते सही आहीं ऐं पंहिंजे नज़रिए ते सही आहीं। त साॻियो नज़रियो लफ़्ज़ खे असां टिनि अंदाज़नि में इस्तेमालु कयासीं त ॿोली जेॾीमहिल तव्हां अख़बार में लिखो था त जेकॾहिं कोई उन नज़रिए जो इस्तेमालु करे थो त उनखे उन अंदाज़ में इस्तेमालु करणु खपे। हाणे ॿियो जज़्बात, मिसाल किथे किथे जज़्बात बि इस्म तौरु कमु अचे थो, उहो किथे शाइरी में इस्तेमालु थी सघे थो। अदा हिन जी जज़्बात मजरू थी पर हिन जा जज़्बा मजरू थिया। मिसाल मोकियो मवाक़े न थींदो जमा थींदो मोकिया, मसलो जमा थींदो मसइला, वसीलो जमा थींदो वसीला, हक़ीक़त जमा थींदो हक़ीक़तूं, हक़ जो जमा हुकूक न थींदो हक़, हादसो जमा थींदो हादसा हादसात न, वाक़ियो जमा थींदो वाक़िया वाक़ियात न। हाणे इहे ॻाल्हियूं जेके आहिनि
और लिखल आहे त हादसात में हेतिरा माण्हू गुज़ारे विया। हाणे बाबा हादसनि में मिसाल हादसे जो जमा हादसा थी वियो, पर जॾहिं चवंदासीं हादसनि जो जमा जुमिले में त केतिरनि ई मिसाल हादसात में माण्हू मरी विया, केतिरनि ई हादसनि में माण्हू मरी विया। हाणे केतिरनि मौक़नि ते असद चाचड़ कावड़जी पियो। हाणे हिते मौक़नि थी वियो, मौक़ियो मौक़िया मौक़े वरी मौक़नि जो इस्तेमालु थी वियो। त इहो ॿोलीअ जी ख़ूबसूरती हिन में थिए थी। मिसाल सिंधी ॿोलीअ में 52 अल्फाज़ आहिनि, पर छो लफ़्ज़ सिंधीअ में जमा थींदो लफ़्ज़, सिंधीअ में 52 लफ़्ज़ न पर अखर हर्फ़ हुरूफ़ आहिनि, 52 हुरूफ़ आहिनि। अरे बाबा 52 हर्फ़ आहिनि, हर्फ़ अकर अकर। हा मां वरी जमा वाहिद ते पोइ अचां थो। या एहसासात, एहसास न थींदो एहसास, एहसासात न थींदी। या लिखल आहे हिन केतिरा ई ख़ूबसूरत मज़ामीन लिखिया आहिनि। हाणे मज़ामीन न मज़मून पेश आहे, जमा थींदो मज़मून। शौकत चाचड़ जे मज़मूननि में दोहराव आहे। हाणे हिते वरी मज़मूननि थी वियो त साॻिए लफ़्ज़ खे तव्हां जेको जुमिले में जेको इस्तेमालु थिए थो उन ॾे ध्यानु ॾियणु खपे। ॿियो जमा जो असां वटि ग़लति इस्तेमालु जेको थिए थो उहो कुझु उर्दूअ जे हवाले सां ऐं कुझु बेवकूफ़ीअ जे हवाले सां। हाणे छा था कयूं, असांजा जेके प्राइवेट स्कूल आहिनि उते जेके 8 दर्जा पढ़ियल छोकिरियूं या जेके मास्तर मुक़ररु थियनि था या मैट्रिक पास या इंटर पास, हाणे उन्हनि ते उर्दूअ जो असरु आहे। पोइ हाणे असीं छा कंदासीं, किताब जो जमा कंदासीं किताबूं। जॾहिं त उर्दू में किताबें जेको आहे उहो जमा न आहे, किताबें न कुतुब जमा आहे। ऐं किताबें यानी किताबें ले आओ, किताब खणी अचो। हाणे सिंधी असांजो सही दुरुस्त छा थींदो, किताब जो किताब किताब सिंधीअ में दुरुस्त थींदो। कॉलेज हाणे असीं इस्तेमालु कंदा आहियूं कॉलेजूं। हिकिड़े भेरे वज़ीर तालीम बि चइबो कॉलेजूं, कॉलेज जमा। मिसाल स्कूल चवंदा स्कूलूं, स्कूलूं कोन थींदो, स्कूल थींदो। हा ये अफ़वाह चवंदा अफ़वाहूं पकड़ियूं पियूं, ग़लति आहे। अफ़वाह अफ़वाहूं ग़लति आहे। अफ़वाह अफ़वाह इस्तिलाहूं बि ग़लति आहे। थींदो इस्तिलाह। ऐं ही त तमामु घणो इस्तेमालु जैसे असांजूं क़दरूं वैल्यूज़ ख़राब थी विया आहिनि। क़दरूं न क़दुर, मुल्क मां अख़लाक़ी क़द्र ख़तम थी विया आहिनि। जेल उन लाइ कंदा जेलूं, जेलूं ग़लति आहे, सही आहे जेल। ऐं जिस्म हिकिड़े शाइर इस्तेमालु कयो जिस्मू। अरे बाबा जिस्म जो जेकॾहिं अरबी उर्दू में कंदा तॾहिं अजसाम जमा थींदो, जिस्मू न थींदो, जिस्म थींदो। ऐं ॿियो ही ख़ासि करे शाइर चवंदा नज़्मूं पढ़ियूं, नज़्मूं ग़लति आहे, थींदो नज़्म। ॿियो वरी चवंदा ग़ज़लूं। हाणे उर्दूअ में भले ग़ज़ले चओ, सिंधीअ में थींदो ग़ज़ल, ग़ज़ल ग़ज़ल। नज़्म हिन थींदो नज़्म, नज़्मूं न थींदो। ही नज़्मूं ग़लति आहे। ये ग़ज़ल जो ग़ज़ल थींदो, ग़ज़लूं ग़लति थींदो।
हाणे इहो तमामु घणो असां वटि छाकाणि त उर्दूअ जे असर हेठि टीवीअ ते ॿिए ते ग़ज़लें गाई त उन ग़ज़लें खे असां ग़ज़लूं करे छॾियो ऐं ख़ासि करे सहाफ़ी छोकिरा वीचारा जेके यूनिवर्सिटीअ में कमु कंदा आहिनि हाणे उहे पार्ट टाइम अची कमु कनि था हाणे साम्हूं उनखे उर्दू अख़बार ॾिनी वई या टेलीप्रिंटर तां ख़बर आई उर्दू में यकदमि वीचारे तर्जुमो कयो अफ़वाह अची वियो त अफ़वाहूं करे छॾे ग़ज़लूं उर्दू वारो करे छॾे इहा ग़लती थिए थी तड़ तकड़ जी ऐं ॿियो ॿोली जी ॼाण जी घटि हुअण जे करे थिए थी ग़मो अलम अदा ही ग़मो अलम ग़म ई अलम करे छॾियोसि ऐं ॿियो बाहि छोड़ियो या ग़म अलम आमद रफ़्त आहे अॻे पुराणो में लिखो हाणे लिखो आमद रफ़्त हिन में वाह बि कढी छॾियो आबो हवा हाणे असां तब्दील करे छॾी आबहवा दिलो दिमाग़ दिल ऐं दिमाग़ ॾिसो किथे ऐं जो इस्तेमालु कयूं था किथे ऐं जो बि कढी था छॾियूं सेरो तफ़री सेर तफ़री त हीउ जेको आहे इहो बि वाह जो इहो फारसीअ जो जेको असरु आहे उन खां बि असांखे बचणु खपे पंहिंजी ॿोलीअ खे बहितर बनाइण जे लाइ रोज़ाना काविश छो रोज़ानी काविश तूं रोज़ानो ईंदो आहीं हाणे हिते रोज़ानो थींदो माना रोज़ पर रोज़ानी ॻाल्हि ॿोल खे सुधार त इहो रोज़ानी रोज़ानो रोज़ाना जो इस्तेमालु जेको आहे उहो असांखे पंहिंजे ॿोलीअ मूजिबि करणु खपे ऐं उनखे विसारणु न खपे नासियाना लफ़्ज़ आहे रोज़ाना आहे आरफ़ाना आहे शाइराना त इन्हनि लफ़्ज़नि जो बि ध्यानु ॾियणु खपे तो महज़ हीअ ॻाल्हि की तो रुगो हीअ ॻाल्हि के रुगो लफ़्ज़ असां वटि मौजूदु आहे फ़क़ति आम थी वियो आहे फ़क़ति इस्तेमालु हरू भरू महज़ मिसाल अगरि तूं अची हा त पोइ हीअं थिए हा जेकॾहिं तूं अची हा पर कॾहिं कॾहिं शाइरीअ में मिसाल अगरि तूं अची हा त महफ़िल मचे हा हाणे इते जेकॾहिं चऊं शाइर खे बि तूं जेकॾहिं इस्तेमालु कर त ग़लति थींदो छो त फ़ऊलुन हुनजो जेको वज़न भॼी पवंदो हाणे इते शाइर खे इस्तेमाल जी इजाज़त आहे खोड़ अहिड़ा लफ़्ज़ आहिनि मिसाल बग़ैर लफ़्ज़ हाणे भिटाई जॾहिं इस्तेमालु कयो कोन्हे कमीअ जो बिगल को मिलो हाणे हुन हिते जेकॾहिं चए हा कोन्हे कमीने जो तोखां सवा बिलो त शाइरी कान ठहे हा हुन बग़ैर खे बि पंहिंजी ॿोलीअ वांगुरु बिगड़ करे छॾियो त इहो शाइर करे करे लफ़्ज़नि खे पंहिंजे मिज़ाज मूजिबि वज़न मूजिबि तरनम मूजिबि इस्तेमालु करे सघनि था पर हर हंधि न मिसाल हिकिड़े चयो साईं चांदनी छो था इस्तेमालु कनि चांडोगी मुंहिंजो हू जॾहिं फ़ाइलुनि जो लफ़्ज़ इस्तेमालु कनि वज़न में फ़ाइलुनि त उते हुनखे चांदनी करणो पवंदो मुस्तफ़लुनि कंदो मुस्तफ़लुन न जेकॾहिं फ़लातुन कंदो त चांडोगी कंदो छो छह मात्राऊं हुन में आहिनि ऐं हुन में चांदनी ॿ पिटी हिकिड़ी वरी ॿिठी त उहो वरी शाइरीअ जे हवाले सां चांदनी तो सवा न थींदी हिते जेकॾहिं शेख आज़ चांडोगी लिखी आहे त उहो हुन में एड थी वञे हा नुक्स थी वञे हा त खोड़ अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके शाइरीअ में जॾहिं इस्तेमालु थियनि था त उते उहा इजाज़त हूंदी आहे पर हू आम तरीक़े सां असां उनखे इस्तेमालु नथा करे सघूं या ख़ासि करे मुज़क्कर मोनस में असां वटि उर्दूअ जे असर हेठि मुंहिंजो दिलि मुंहिंजी किताब मौसम ॾाढो सुठो हाणे सिंधीअ में मौसम लाइ टे लफ़्ज़ इस्तेमालु कंदा मौसम मुंद ऐं रुत मौसम मुंद ऐं रुत टई मोनस उर्दू में मौसम अच्छा है सिंधीअ में मौसम सुठी आहे सिंधी अच्छा न थींदो ऐं इहो मुंहिंजो दिलि छो चवे अरे बाबा
हो असांजे मंगाराम मलकाणी लिखियो कि अजीब है उर्दू ॿोली जंहिंमें दिलि जहिड़ी नरम शइ खे हुननि मुज़क्कर बनाए छॾियो आहे, किताब जहिड़ी सख़्तु शइ खे हाणे त मथो फाटी पए उनखे हुननि मोनूस करे छॾियो आहे। मेरी किताब अच्छी है। अरे बाबा मुंहिंजो किताब सुठो आहे, मुंहिंजी दिलि कमज़ोर आहे, मुंहिंजी दिलि नरम आहे, त मुंहिंजी दिलि थींदो, मुंहिंजो दिलि न थींदो, मुंहिंजी किताब न थींदो, मुंहिंजो किताब थींदो। ऐं इहो ग़लती असां उर्दूअ जे असर हेठि कयूं था। हाणे मूं अंग्रेज़ी लफ़्ज़ तव्हांखे ॿुधाया त तव्हां उस्ताद शागिर्द खे डिक्टेशन लिखाई। हाणे हिते डिक्टेशन छा थींदी? मोनस थींदी। पने आकिल जी स्टेशन ते वेठो होसि, इते जी स्टेशन मोनस आहे, सेपरेशन मोनस आहे। मूं चयो त अंग्रेज़ीअ में शन वारा लफ़्ज़ मोनस आहिनि, सवाइ हाणे ऑपरेशन मुज़क्कर थी वियो आहे। न त अॻे तव्हां ॿाहिराणी जो माण्हू चयो त मूं ऑपरेशन कराई आहे, जिते किथे सॼी सिंध में इस्तेमालु थींदो। पर हाणे मूं ॿुधायो न फौजी ऑपरेशन जॾहिं खां शुरू थियो त उहा अख़बार में ऑपरेशन मुज़क्कर खे इस्तेमालु कयो, त हाणे हूअ जेका ऑपरेशन असां वारी उहा बि मुज़क्कर थी वई। त कॾहिं कॾहिं वक़्त सां लफ़्ज़नि में इहा बिगाड़ बि अची वेंदी आहे। ॿियो जिन्स जो ग़लति इस्तेमालु। हाणे उहो वरी लहजे जे हवाले सां। मिसाल तव्हां उत्तर वारा 3 लफ़्ज़ मोनस इस्तेमालु कंदा जेके मुज़क्कर आहिनि। जॾहिं दर्सी किताब ऐं अख़बार जी ज़बान ईंदी त उहे तव्हांखे मुज़क्कर इस्तेमालु कंदा। पंहिंजी ॻाल्हि ॿोल में भले शेख भले पंहिंजी शाइरीअ में रतु ॻाढ़ी चए, पर रतु ॻाढ़ो, ठीकु आहे। असांजी औलाद ख़राबु थी वई, ख़ासि करे शिकारपुर ऐं सखर आसपास औलाद खे मोनस करे इस्तेमालु कंदा आहिनि, पर औलाद मुज़क्कर आहे। जॾहिं तव्हां दर्सी किताब या अख़बार में लिखंदो त मुज़क्कर भाई लहजे में आहे, उनखे असीं रोके नथा सघूं। या समाज, ही समाज सुठी आहे न, समाज सुठो आहे। असांजो वरी असांजो कासिम खे वरी समाज इस्तेमालु कंदो, समाज न, समाज न, त समाज औलाद रत, ये 3 लफ़्ज़ उत्तर में मोनस करे इस्तेमालु थियनि था। पर तव्हां दर्सी किताबनि में या अख़बार में उहो मुज़क्कर रत ॻाढ़ो आहे, औलाद सुठो आहे ऐं समाज बहितर आहे, त इहो बि जेको आहे असां वटि। ऐं ॿियो असां वटि ख़ासि करे सराइकी स्पीकिंग उहो हमज़ो खाई वेंदो। ॾाची खे 3 फ़र्क़। हाणे छा थींदो? ॾाचीअ खे 3 फ़र्क़। बकरी खे ॿधी आहे थींदो, बकरीअ खे ॿधी आहे। छोकिरी, छोकिरी खे पुटु ॼाओ। अड़े बाबा छोकिरीअ खे तो छो? तो छोकिरी खे पुटु ॼाओ, छोकिरे पढ़ंदो छोकिरे खे पुटु ॼाओ तॾहिं पढ़ी सघे थो। त इहा ग़लती थींदे। तो ते हमज़ो जेको आहे तो उहो जेको ख़ासि कर उठ खे महार विझ, सराइकी चवंदो उठ खे ज़ेर ॾींदुसि, पर थींदो उठ खे महार विझ, ज़बर थींदी। त इहो कॾहिं कॾहिं असांजी ॿियनि ॿोलियुनि जे इस्तेमाल जे करे सराइकी असांजी सिंधीअ जी भेण बि आहे, सिंधीअ जो लहजो बि चई थी वञे, पर इस्तेमालु आहे न त उनखे इहा ग़लती असीं करे वेंदा आहियूं। ॿी हिकिड़ी ख़ासि ग़लती हाणे चङा भला अदीब बि कनि था। आऊं संदन खे गुज़ारिश करियां थो त हेॾा, अड़े बाबा आऊं खेसि गुज़ारिश करियां थो, आऊं संदन खे चवां थो, माना आऊं खेनि चवां थो। इहो संदन खे ऐं खेनि खे जेको ॿुधाए थो वञे, मिसाल ही संदुस किताब आहे, माना ही उनजो किताब आहे। पर असीं छा चवंदासीं ही संदुस जो किताब आहे, ग़लति आहे। पेश अची वियो त उहो जो अची वियो, उनमें ही संदुस किताब आहे उनजो।
ही संदन स्लेटूं आहिनि, ही संदन जूं स्लेटूं न। ऐं खेस खे चवां थो न, खेस चवां थो, खेस जॾहिं आहे त पोइ खे न ईंदी, खेन चवां थो, खेन खे चवां थो। तूं चवंदा संदन खे सॼा, अरे बाबा खेन सॼा थो न, या त चवंदो हुनखे सॼा थो, हुननि खे सॼा थो। त इहो संदन जो मिसाल सिंधीअ में लफ़्ज़ आहे, हाणे घटि थो इस्तेमालु थिए पर शाइरीअ में इस्तेमालु थिए थो। संदम पुट आहे, संदम माना मुंहिंजो, संद ए माना तुंहिंजो, जेको हाणे सिंधीअ में घटि थो इस्तेमालु। संदुस माना हुनजो, संदुन माना हुननि जो। हाणे संदुम जो चवंदा थी वेंदो, असांजो उन में तब्दीली कान आई, छो त संदुम अञा हले थो। संदुम ख़्याल ॾाढा चङा यार आहिनि। हाणे शाइर हाणे हिते चवंदो मुंहिंजा ख़्याल, त वज़न में किरी पवंदो कौलुनि में, उते संदुम इस्तेमालु करिणो पवंदो। त इहो संदुम, संदुन, संदुस, संदस, संदस, संदन जो बि इस्तेमालु जेको आहे असां वटि। ॿियो हिकिड़ो ख़ासि कोन, कान ऐं कीन। हाणे इन जो असां इन जो ग़लति इस्तेमालु, शिकारपुर वारो चवंदो ऐं कान ईंदुसि। अरे बाबा कान मोनस आहे, छोकिरी चई सघे थी, ऐं कान ईंदी हुअसि, ऐं कोन ईंदुसि। छोकिरो हूंदो, मर्द हूंदो त चवंदो ऐं कोन हूंदुसि, ईंदुसि, ऐं कान ईंदसि, नूरा कान ईंदी। पर जेकॾहिं कीन आहे, जे हिन तो में त कीन आहे। हाणे कीन जी माना बि कान वारी कोन वारी आहे, पर तो में कीन आहे। हिन पेतीअ में त कीन आहे, हिन पेतीअ में त कुझु कोन्हे। हाणे ॾिसो न, कीन जो इस्तेमालु, कान जो इस्तेमालु ऐं कोन जो इस्तेमालु। कोन त सिधो सो मुज़कर लाइ इस्तेमालु थींदो, ऐं कान सिधो सो मोनस। ऐं कीन जेका आहे घणे भाङे गैर साधार शयुनि लाइ थींदी आहे, पर मुज़कर मोनस ॿिन्ही लाइ। तो में त कीन आहे, पोइ छोकिरी खे बि चई सघे थो, छोकिरे खे बि चई सघे थो। त इहो जेको असां वटि इस्तेमालु आहे, उनजो इहो बिगाड़ थिए थो। हाणे मिसाल ॿियो हिंदीअ जो असरु, हिंदीअ जो बि असरु असांजे आहे। मिसाल लिखंदा, हिंदुस्तान जो सिंधी अदीब लिखंदो नई दिल्ली, पर इहो असांजा छा थींदो नई दिल्ली। हाणे नई जेको आहे उन्हनि लाइ आहे। हाणे नतीजो छा थियो आहे त नईअ जे इस्तेमालु करे तव्हां ॾिसंदो, जॾहिं अमर सिंधी चवंदी त मां नया ख़्याल खणी ईंदी, ठीकु आहे, अमर जो मतिलबु मोकिलियो मिसाल खोड़ माण्हू चवंदा आहिनि उहो छा आहे, उर्दू पढ़नि था या उर्दू घणो पढ़नि था या उर्दू मीडियम स्कूलनि में पढ़नि था। नए ख़्यालात, नई बात, नया ज़माना। हाणे उन जो असरु असां वटि हूंदा, नए जो जमा कयोसीं नया। प्राइवेट स्कूलनि में जेको ॿारु पढ़े थो उहो घणे भाङे, तंहिं करे नई दहली थींदो। बाबा का नई शइ आहे तो वटि? मिठाई वारे खे चवंदासीं त हीअ जेके रेवड़ियूं ऐं हितां जेको बूंदी ऐं रखियो, इन खां सवाइ का नई शइ आहे त नई थींदी। नओं ख़्याल पेश कर, नवा ख़्याल, नओं ज़मानो। त इहो इस्तेमालु बि जेको आहे असां वटि ग़लति थिए थो। या यार हर भरू मूंखे ॻाल्हि में फसाई थो, इहो फसाई थो जेको भले उतर वारा कुझु लफ़्ज़नि ते वेंदा आहिनि, पर इहो थींदो फसाई थो, फसाई थो चई वेंदा आहियूं। या अंतर कहिड़ो पंछी प्यार जो
मारी नार मुठो जेको कोन पुठो सो असांजे कोन। हाणे इहो पंछी शाइर इस्तेमालु करे वियो, पर हाणे हिते जेकॾहिं कहिड़ो पखी प्यार जो त हुन वारो मात्रा बि किरंदी ऐं सूंहं बि किरी वेंदी। पर असीं पखीअ खे नसरी ज़बान में पंछी न चवंदा, उते पखी इस्तेमालु कंदासीं। त इहो जेको अख़बार में या मिसाल ते हेतिरा पखी मरी विया, लिखो हेतिरा पंछी मरी विया, उहो बेकार लॻंदो, पर शाइरीअ में इस्तेमालु करे सघे थो माण्हू, उहो उनजे मिज़ाज मूजिबि इस्तेमालु करे सघे थो। या चवनि हिन जी चाल चलगत ख़राबु, असुल छा आहे, चाल चलत ख़राबु। हाणे इहो उर्दू में या हिंदी में चाल चलगत चवनि था, त उन जो असांते असरु थी वियो, इहा थींदी चाल चलत। या हिन ॾाढी विकास कई आहे, विकास माना तरक़ी, भई तरक़ी बि असांजो लफ़्ज़ न आहे पर असां वटि आम थी वियो आहे। ओसर ऐं तरक़ी लफ़्ज़ इस्तेमालु करे सघूं था। हाणे विकास जेकॾहिं असां शाइरी लिखे थो, लिबास गिलास, हाणे उते काफ़ियो मिलाइणो आहे तरक़ीअ लाइ, त विकास इस्तेमालु करे सघे थो, पर थींदी तरक़ी या ओसर। मूं सराइके वारो तव्हांखे ॿुधाए छॾियो, नारी मिसाल लिखंदा नारी गीत ॻातो, हाणे इहो नारे थियो, हाणे हिते चइबो नारीअ गीत ॻातो। मिसाल हारी खे 8 मण वंडी मिली, हिते थींदो हारीअ खे, हारी खे न। हाणे अब काॾे में हिनखे त टा यार हाणे ॿियूं असां सूरत ख़तीअ जूं ग़लतियूं कंदा आहियूं। सूरत ख़तीअ जूं कहिड़ियूं ग़लतियूं कंदा आहियूं? आम असांजा अदीब लिखंदा आहिनि मुतमैन, इहो लफ़्ज़ वरितल आहे इत्मीनान मां। हाणे इहो कीअं थींदो? मुतमैन हमज़े सां थींदो। हाणे ॿियो लफ़्ज़ तमामु घणो इस्तेमालु थिए थो, वाबस्ता, तोए सां लिखबो आहे पर इहो ग़लति आहे, लिखबो वाबस्ता। या हीअ भले फारसी वारो अंदाज़ इस्तेमालु था कयो वाबस्ता, त हिनखे कीअं इस्तेमालु कबो। या हीअ बि ॾाढी ग़लती अख़बारूं कंदियूं आहिनि। हाणे मिसाल उर्स थींदो आहे न, या दरगाह ते का मानी थींदी आहे, त चवंदा आहिनि त नज़र न्याज़। हाणे हीअ नज़र आहे ॾिसण वारी, हू नज़र न्याज़ थींदो नज़राने वारो, हीअ आहे नज़र न्याज़ ज़ाल ज़रे वारो। असांजे दोस्त चवंदा आहिनि ज़ुआज़ सभु मिलाए छॾियो त पोइ हीअ मानाऊं ग़लति थींदियूं। ॿियनि ॿोलियुनि मां जॾहिं असीं लफ़्ज़ वठूं था त नज़र न्याज़ ऐं हुन में फ़र्क़ु थी वञे थो। या अख़बारूं लिखंदियूं आहिनि नसरुल्लाह क़ज़ाइनीअ जी शहादत खां पोइ संदसि घर में कोहराम मची वियो, पर हीउ कोहराम थींदो काफ़ हुन सां किताब असांजे पोते वारे काफ़, इहो काफ़ कलम सां न थींदो। ऐं वरी लिखंदा आहिनि शेख याद वॾो महान कवि हो। हाणे हीउ कवि माना सघाड़ो, ताक़तमंद, हू लफ़्ज़ आहे कवि, काफ़ कुते सां थींदो। ही तमामु घणा बेनरनि में कवि काफ़ कलम सां लिखियो वेठा आहिनि। काफ़ कलम कवि माना सघाड़ो। जॾहिं सरमद खे औरंगज़ेब फाही पे ॾियारी त मौलाना अब्दुल कबीर या फतवा ॾिनी, त हुनखे चई त तूं नंगो छो थो घुमी,
सरमद खे चई सरमद चयो शैतान कवि आहे हाणे उन ज़ूमाना लफ़्ज़ ॻाल्हायो माना शैतान सां ॻाल्हायो आहे माना कवि जेको मुला आहे उहो शैतान आहे त हुन माना ॿिटी माना में कविअ जी लफ़्ज़ जो इस्तेमालु कयो हाणे कवि ऐं ॿियो मिसाल हाणे ही क़ाइदो असीं लिखंदा आहियूं हमज़े सां फ़ाइदो त हमज़े सां लिखी सघूं था पर क़ाइदो थींदो ऐन सां क़ाइदो थींदो ऐन सां फ़ाइदो थींदो हमज़े सां ऐं हू उन सां न थींदो मिसाल उहो क़ाइदे अवाम उहो क़ाइद ॿियो लफ़्ज़ जी माना ई ॿी आहे तंहिं करे उहो क़ाइदे अवाम भले त हमज़े सां लिखो फ़ाइदो वरी केतिरा फ़ाइदो हीअं बि लिखंदा आहिनि इहो ग़लति आहे फ़ाइदो ही आहे ॿियो असीं लिखंदा आहियूं लफ़्ज़नि खे हाणे मुंहिंजो हाणे त जेकॾहिं माण्हू लिखे त मुंहिंजो त पोइ हाणे असीं हीउ मुंहिंजो लिखणु ग़लति तंहिं करे मुंहिंजे खे गॾे लिखूं ऐं तुंहिंजो खे गॾे लिखूं हाणे के चवंदा आहिनि त कंहिंजो गॾे रखिजे पर मां उन जे ख़िलाफ़ु आहियां छो त कंहिंजो त उहो ठार थींदो हाणे मुंहुं माना मां नथो थिए मुंहिंजो जॾहिं था विझूं त पोइ थो थिए माना मुंहिंजो ऐं मूंसां थो थिए तुंहिंजो तुह सां माना तूं जी माना कान थी निकिरे कंहिंजी जुदा माना निकिरे थी तंहिं करे कंहिंजो धार करे सघिजे थो जेकॾहिं कंहिं गॾे लिखियो त अरबा खटा न आहे ऐं ॿियो असीं लिखंदा आहियूं मूंखे इहो गॾे न लिखिबो मूंखे धार कबो खे धार कबो असांखे माण्हू गॾे लिखंदा आहिनि इहो असांखे धार लिखिणो पवंदो ऐं खे धार लिखिणो पवंदो ॿियो हिकिड़ो असां ॾाढो ग़लति इस्तेमालु कंदा आहियूं ॿिचा लफ़्ज़ करे करे इस्तेमालु कंदा आहिनि मिसाल असीं चवंदा आहियूं त हैदर जतोई सिंध जो सपूत पुट हो हाणे सपूत जी माना इहा आहे सुठो पुटु यानी बहादुर पुटु जेका माना वठो सपूत त पोइ वरी पूत माना पुटु सपूत उन मां ठहियो उनखे पुठियां पुटु जेको मिलाईंदा आहियूं उहो ग़लति आहे वरी चवंदा आहिनि ही फ़क़ीर मनिश माण्हू बाबा मनिश जी माना आहे माण्हू हिंदी लफ़्ज़ आहे त चई सघिजे थो त असांजो असद फ़क़ीर मनिश आहे पर फ़क़ीर मनिश माण्हू न चओ इहो फ़क़ीर माण्हू आहे फ़क़ीर त बि आहे फ़क़ीर त न आहे फ़क़ीर मनिश आहे त मनिश ई माण्हू तमामु घणा अदीब ॿई गॾु इस्तेमालु कंदा आहिनि जेको ग़लति आहे अलाए कपूट पुट खां माण्हू ईअं ई चवंदो आहे भई कपूट जॾहिं थियो त पोइ वरी पुटु न थींदो कपूट खां सपूत बहितर आहे त इहो कॾहिं कॾहिं जेको इहो इस्तेमालु थिए थो इहो बि ग़लति आहे ॿियो एराबुनि जो ग़लति इस्तेमालु मिसाल हाणे हिकिड़ा अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके असां अरबीअ मां या ॿियनि मां वरिता आहिनि पर ग्रामर मूजिबि उनजी असां ज़बर ज़ेर मटाए छॾी आहे मिसाल असां उर्दू जे असर में चवंदा मुंहिंजा ख़्याल ॾाढा सुठा आहिनि असांजे आलमनि 1932 खां अॻे इनखे ख़्यालु करे छॾियो असांजा ख़्याल ॾाढा सुठा आहिनि तुंहिंजो अदा हिन जो ख़्यालु कर न
उर्दू अरबी फारसी वारा भले सवाल कन पर असां थींदो सुवाल। अदा तू सवाल कर न केड़ा को सवाल करी त इहो ख्याल ऐं सुवाल भले अरबीअ मां वठो पर असां पंहिंजे में मिसाल जी ॻाल्हि असां फारसीअ मां लफ़्ज़ वरितो नमाज़ पर असांजे आलमनि अदीबनि निमाज़ करे छॾे बाबा विचीअ जे निमाज़ ते को विचीअ जे नमाज़ ते थो वञा इहे उर्दू वारा चई सघनि था या खड़पी आलम भले वञी चवनि पर असल खे सजाद वीराणी घटि निमाज़ चवणु खपे। अरबी लफ़्ज़ आहे क़यामत बिल्कुलु सही पर असां पंहिंजे ॿोलीअ में जॾहिं आंदो क़याम ऐं क़यामत ॿई क़ियाम ऐं क़ियामत थी वई असां छा आहे त ॿोलियूं लफ़्ज़नि खे पंहिंजे ग्रामर ऐं मिज़ाज मूजिबि तब्दील कंदियूं आहिनि ऐं इहा सभिनी मिसाल नेशनल आहे लफ़्ज़ अंग्रेज़ी में NATIONAL अरबी अरब छा चवंदा नाशोनाल तव्हां ॾिसो उन ते लिखियो पियो आहे नाशोनाल छो त हुननि पंहिंजे ॿोलीअ मूजिबि हुनखे नाशोनाल करे छॾियो तव्हां हुनखे तब्दील नथा करे सघो छो त हुननि जे ग्रामर मूजिबि इस्तेमालु थियो नेशनल। हाणे असां ॿिया लफ़्ज़ हिकिड़ा ॿ टे आहिनि मिसाल बैंक टैंक हिकिड़ो अरब आयो हो लिखियो पियो जे हबियक बयन करे लम या तिद करे पढ़ीसि हाणे ही थी वियो बयन करे पर बैंक अंग्रेजीअ में आहे BANK तंहिं करे सिंधीअ में थींदो बैंक हमज़े सां ईअं टैंक बि हमज़े सां थींदो ये सां न थींदो। चेयरमैन हिकिड़ो जेको आहे ॾिसो अंग्रेज़ीअ में चेयरमैन आहे CHIRMEN थियो जमाल अकेला थींदो MAN त सिंधीअ में चेयरमैन जेकॾहिं अकेलो लिखणो आहे चेयरमैन थींदो या चेयरपर्सन थींदो त इहो मैन सां इस्तेमालु थिए थो त इहे खोड़ अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके असां उन में ग़लति इस्तेमालु कंदा आहियूं ऐं उन ग़लतीअ जे करे असां पंहिंजे ॿोलीअ खे हाणे मिसाल ॿियो हिकिड़ो लफ़्ज़ आम तरह दुकानदार लिखंदा आहिनि मारवी बुक स्टोर हू लिखंदा आहिनि मारवी अंग्रेज़ी में लिखंदा MARVI ग़लति आहे इहो आहे मारवी ऐं अंग्रेज़ीअ में थींदो MARUI मारवी मारवी न आहे मारवी आहे। मिसाल चला ॻोल्हा फुल्हा असुल आहे ॻोल्हा फुल्हा तोला में हे न ईंदी फुल्हा में फुल्हण छाकाणि त फुल्हण जॾहिं चऊं था त उन में इणे अची थी वञे ॻोल्हण में हे नथी अचे फुल्हण में हे अचे थी ॻोल्हण फुल्हण कोन चवंदा आहियूं ॻोल्हण फुल्हण त उन में लाम सां हे ईंदी ऐं ॻोल्हा में हे असांजा अदीब इस्तेमालु कनि था जे ॿियो ख़ासि करे अपर में हुयो चवंदा आहिनि हू त जुमिले में छोकिरो आयो हो पर कुझु लिखंदा छोकिरो आयो हुयो इहो थींदो हो हा शाइर इस्तेमालु करे सघे थो हुनखे वज़न में इस्तेमालु कंदो हुयो हुया आया हुया पर हू आम थींदो हो ऐं हुआ माज़ीअ में त हुआ लिखबो हो पर पोइ असांजे आलमनि जूं कमेटियूं ठहियूं पहिरीं केस ताईं गॾे लिखंदा ऐं ताईं लिखंदा टे अलफ़ हमज़े जे हेठां ॿ ज़बरूं हमज़ो दो ज़ेर ई ता ई पर पोइ असांजे आलमनि चयो ता ई हमज़े खे हमज़ो ये नून ॾियूं जेसी ताईं तेसी ताईं उन वक़्त ताईं त इहो ताईं थी वियो। ॿियो लफ़्ज़ आहे
हाणे ॿियो लफ़्ज़ आहे जह करे, तह करे। हाणे जह करे, करे नून सां मिलाबो, तह करे में बि मिलाबो। हिकिड़ो लफ़्ज़ आहे अॼु काल्ह। हाणे इन खे लिखिबो अॼुकल्ह, पर अॼु जुदा कल्ह जुदा न, अॼुकल्ह गॾे लिखो। छो त अहिड़े खोड़ अहिड़ियूं सूरतूं आहिनि जेके असांजे आलमनि मुक़ररु कयो आहे ऐं ॿोलीअ जे हुस्नाकीअ जे हवाले सां उन्हनि जो इस्तेमालु उहो सही थियणु खपे, जेको सही नथो थिए। हाणे मिसाल, मूं वटि 40 रुपया आहिनि। हाणे अॻे लिखिबो हो, पर हाणे ॿाहिरि निकिरी वियो, मूं वटि 40 रुपया आहिनि। मिसाल लिखंदा त हुनजो अख में सुरमोई न आहे, मीम वा नून, पर सुरमे में नून न ईंदो। मिसाल लिखंदा हिन सुठो ड्रामो पेश कयो, मीम वा नून, इहो नून न ईंदो। खोड़ माण्हू लिखंदा माण्हू मीमल माणे हे वा नून, उहो नून पोयूं न ईंदो। त माण्हू ड्रामो सुरमो में नून न ईंदो। हुयो मूं तव्हांखे ॿुधायो। हाणे कुझु मिसाल जम थियनि था। मिसाल जेका ज़ेर ईंदी, ज़बर थी अचे लफ़्ज़ ते। मिसाल खट, सवाइ शिकारपुरी खटां खणी अचनि त भले अचनि, पर जमा थींदो वाह सां, खटूं, खट, खटूं। हाणे मिसाल गुल, गुल, निब, निब, कट, कट, खत, खत, कार, कारूं। खोड़ माण्हू लिखंदा आहिनि कारियूं, कारियूं माना हू माना थी वई। खोड़ जिते जिते ॿ लफ़्ज़ असां वटि मुरविज आहिनि त उते इहे खाई वेंदासीं। मिसाल खटूं में असीं नथा ॾियूं, पर लहरूं, लहर, लहरूं, पर शाइर इस्तेमालु करे थो लहरियूं। रेस खां पोइ यूं जो अचे थो, तंहिं करे लहरियूं बि ग़लति न आहे, पर आम तरह चइबो लहरूं। मौज, मौजूं। ऐं मिसाल ये जिते ईंदो त यूं थींदो घोड़ी, घोड़ियूं। ऐं मसलन पेश थो अचे मोर। असां त कीअं छा थींदो जमा? मोर, मोर जमा थींदो मोर। अहिड़े नमूने सां हिकिड़ा लफ़्ज़ आहिनि उन जमा वाहिद थिए थी। ॿई साॻिया। हाथी, हाथी, हाथी पिया अचनि, हाथियुनि जो धण थो अचे। हाणे उते इहो न अची वेंदो। मिसाल साथी, ही मुंहिंजो साथी आहे, ही मुंहिंजा साथी आहिनि। त खोड़ खोड़ अहिड़ा लफ़्ज़ हर दुनिया जी ॿोलीअ में थींदा आहिनि जंहिंमें जमा वाहिद साॻो साॻो थिए थो। उन करे इहे कुझु हुयूं शयूं जेके तव्हांजे हलो ऐं सम्झां थो त कॾहिं असांजा दोस्त हू सहाफ़त वारा अचनि। मिसाल जे सुहेल सांगी, त मिसाल कोर्ट लैंग्वेज, रेवेन्यू जी लैंग्वेज अख़बार में कीअं इस्तेमालु थिए ऐं उन लाइ थींदो आहे। उहो उन ते मुंहिंजी तयारी न आहे, न त आऊं बि उन ते। पर मसइलन हिकिड़ो लफ़्ज़ असां वटि आम तरह थींदो आहे एब्सकांडर। हाणे उन जो सिंधीअ में छा थींदो? भागेलो। सिंधी माण्हू ॾिसो कहिड़ो सुहिणो लफ़्ज़ भागेलो। मिसाल हियरिंग, ॿुधणी, पर सुनवाई बि आहे। ॿई लफ़्ज़ आहिनि, पर गॾो गॾु हाज़िरी। पर हाज़िरी आहे अपीयरेंस, अपीयरेंस। हाज़िरीअ में जेकॾहिं कोर्ट लैंग्वेज में को अपीयर थियो त उनजी हाज़िरी थी, पर हू आम तरह अदा ऐं हाज़िरीअ ते थो वञा, सुनवाई ते थो वञा, हियरिंग ते वञा थो। इहे इस्तेमालु कोर्ट जा लफ़्ज़ आहिनि। हाणे इन ते त को ॿियो दोस्त तव्हांखे ॾेई सघे थो। बाक़ी जेकॾहिं तव्हां चओ त मां तव्हांखे जे टाइम हुजे त मिसाल 20 गज निशानियुनि जो इस्तेमालु जेको आहे
उहो असां वटि ग़लति थिए थो। जेतोणीकि सहाफ़त में उन जो घटि इस्तेमालु थिए थो, पर अदीब शाइर ऐं उस्ताद खे उन जो वधीक इस्तेमालु करणु खपे, जंहिं तरफ़ असां ध्यानु घटि ॾिनो आहे। चौथों हाणे छा आहे त का बि ॿोली जी मूं तव्हांखे ॿुधाई त अहसासनि जी ज़ुबान आहे, जज़्बनि जी ज़ुबान आहे, हिक ॿिए खे ॻाल्हि सम्झाइण जो ज़रियो आहे। असीं जॾहिं ॻाल्हाईंदा आहियूं त लिखण में ऐं हुन में फ़र्क़ु हूंदो आहे। लिखण जी ॿोली ऐं ॻाल्हाइण वारी ॿोलीअ में फ़र्क़ु हूंदो आहे। ॿोलीअ जो इस्तेमालु हिकिड़ो थींदो आहे लिखण वारो ऐं ॿियो थींदो आहे ॻाल्हाइण वारो। मसइलो आउं तव्हां सां ॻाल्हायां थो, ऐं कंहिं महिल ख़ुशीअ जो इज़हार कयां थो, कंहिं महिल ॾुख जो इज़हार कयां थो, कंहिं महिल तजुब जो, कंहिं महिल ख़ुशीअ जो। भले भले तूं त ॾाढा सुहिणा कपिड़ा पाया आहिनि, हाणे मूं लिखियो भले भले, त हाणे जॾहिं चयो, पर जॾहिं लिखंदासीं त उन लाइ का निशानी ॾिबी अफ़सोस, कुतो मरी वियो। हाणे अफ़सोस खां पोइ असांखे न चवंदो यार तूं किथे हुए। हाणे इहो मूं ॻाल्हायो, पर लिखण वक़्तु उन लाइ का निशानी ॾिबी, जेका सुवाल जी निशानी चवंदा। ऐं मिसाल ॻाल्हाइण में किथे थोरो बीहबो आहे, किथे घणो बीहबो आहे। बाग़ में वण, गुल, ॿूटा, छबर वग़ैरह थी। हाणे हिते वण खां पोइ, ॿूटे खां पोइ, ऐं उन खां पोइ बीठुसि। हाणे हिते साही पटी, हिते साहीअ जी निशानी ॾिबी, ऐं उहा ग्रामर में उहा आहे। मिसाल हीउ छोकिरो हलंदो हलंदो वञी खॾ में किरियो। हाणे जुमिलो पूरो थी वियो। हाणे जुमिले पूरे थियण वक़्तु बि हिकिड़ी निशानी ॾिबी। हीअ बाज़ार मां भाॼी वठण वियो ऐं महांगाईअ खे पिटींदो आयो ऐं महांगाई जूं रड़ियूं कंदो। भई हू वियो बाज़ार मां भाॼी वठण, हू महांगाई लाइ पिटण कोन वियो। हाणे हिते छा आहे, तूं भाॼी वठण वञे थो ऐं पोइ वरी ख़्याल खे मोड़ थो वञे। ख़्याल खे जॾहिं मोड़ आयो त पोइ महांगाई जे लाइ पिटींदो आयो, त उते मोड़ अचण वारे जॻह ते का निशानी ॾिबी। उन्हनि खे अंग्रेज़ी में पंक्चुएशन मार्क चइबो आहे। अॻे रुॻो बीहक जूं निशानियूं हुयूं। मिसाल थोरो दम, थोरो दम। हाणे उनखे अंग्रेज़ीअ में असीं चवंदा आहियूं कामा। हाणे थोरो दम इहा आहे कामा। कामा जो इस्तेमालु तमामु घणो थींदो आहे। जीअं मूं चयो वण, ॿूटा, सावक, विच विच में इन्हनि जे पुठियां। छोकिरे वटि पेन, किताब, रबड़ ऐं बुझको। त हाणे किताब, रबड़, पेन, इन्हनि जे पुठियां छा हीअ निशानी ॾींदासीं थोरे दम जी, कामा जी। ठीकु आहे। ॿियो थींदो आहे अधु दम। अधु दम सेमी कोलन थी वियो, ऐं दम जेको आहे इहो थी वियो कोलन। हाणे कोलन माना हिक ॿिए जे हेठां ॿ ऐं पूरो दम आहे फुल स्टॉप। हाणे पूरे दम जो त जिते जुमिलो पूरो थींदो उते फुल स्टॉप ॾिबो। इनखे पीरियड बि चइबो, इनखे फुल स्टॉप बि चइबो, ऐं सिंधीअ में उनखे दम चइबो। हाणे कहाणीकार हिकिड़ो जुमिलो लिखियो। हाणे उन मतिलबु हिकिड़े ॿिनि ज़ालिम शख़्सनि लाइ उन वटि हिकिड़ो ई लफ़्ज़ आहे, उते कोलन ॾेई उहो लफ़्ज़ ॾेई उनखे नंढड़ी कामा में बंदि करणो। कहाणियुनि में इहो इन क़िस्म जो इस्तेमालु थींदो आहे। या हुन चयो ॿ ॿुड़ियूं ॾेई, पोइ इन्वर्टेड कामाज़
मुझे ज़िंदगी जी आरज़ू पूरी न थी, कम आऊं ओवर, त उन जे आॾो बि इहो जेको आहे कोलन इस्तेमालु थींदो। पूरो दम त मूं तव्हांखे ॿुधायो त किथे बि जुमिलो ख़तमु कंदव त पूरो थींदो। हाणे हिकिड़ियूं ॿियूं निशानियूं आहिनि सानवी। हिननि निशानियुनि खे जेके थोरो दम, अधु दम, दम ऐं पूरो दम जेको आहे, इहे थी वियूं इब्तिदाई निशानियूं। हाणे ॿियूं जेके निशानियूं आहिनि उन्हनि खे चइबो आहे सानवी निशानियूं, जेके अख़बार में इस्तेमालु कोन थींदियूं, उन्हनि जी ज़रूरत बि न आहे, पर को राइटर आहे मज़मून थो लिखे, को उस्ताद आहे का इबारत थो लिखे, त उन में उनजो इस्तेमालु थींदो। मिसाल लीक शाइर आहे, उहो चए थो त तुंहिंजे अखियुनि ढंढ हिते हीअ ॻंढींदड़ बि कढींदड़, अखियुनि ढंढ में नील कमल, या रंग रती प्रभात, हिते ही जगह है लिख ॾिनो। इहा जेका आहे इनखे मुरकिब लफ़्ज़नि ठाहिण लाइ इस्तेमालु कबो आहे। ऐं हू जेका आहे लीक जेका आहे उहा तमामु वॾो कमु ॾींदी आहे। हू हमरा राठौड़ लॻो पियो, वो देश बाहूं थंभा, टंगूं थंभा, बाहूं मज़बूत, जिस्म सॾो। हाणे हिते देश ॾेई ऐं हुन जूं जेके वस्फ़ूं आहिनि उहे असीं बयानु कंदासीं। या हिकिड़ो ॿियो आहे त हुन अखियूं बंदि करे छॾियूं, देश जी आसपास कुछ न ॾिसी। हाणे इहे चाहे त इबारत जेका आहे अदबी इबारत आहे उन में इस्तेमालु थींदो आहे, पर अख़बारीअ में न। तंहिं करे इन्हनि जो थोरो मूं चयो तव्हांखे इस्तेमालु ॿुधायां। ॿियूं जेके थींदियूं आहिनि डिंगियूं, मिसाल जी ॻाल्हि जीअं मूं तव्हांखे चयो, सिंध में 1900 जे अंत में वॾी ॿोॾ आहे। हाणे 1900 जे अंत में ख़बर न पई, पर हमरा खे पक न आहे त कॾहिं थिए। हुन 42 लिखियो, पुठियां क्वेश्चन ॾेई छॾी, पर हुन पक न आहे त कॾहिं कॾहिं क्वेश्चन जो इस्तेमालु डिंगीअ में बि थींदो आहे। हिकिड़ो थींदो आहे डिंगीअ जो इस्तेमालु, जेकॾहिं रुॻो 42 थो ॾे, माना 1908 में जेका पहिरीं ॿोॾ आई, 1908 में 42 में पहिरीं ॿोॾ आई, त इते असां डिंगीअ जो इस्तेमालु कयो। पर जिते मूंझारो हुजे, असांजे स्कूल जो हेडमास्टर अब्दुल हमीद, हाणे अब्दुल मजीद हो वारा हमीद त हुनखे पक न आहे। जिते पक न हूंदी त उते क्वेश्चन ॾिबो, पर जेकॾहिं पक आहे त असांजे स्कूल जो हेडमास्टर ज़बरदस्त हो, पर हेडमास्टर लाइ डिंगीअ में वरी नालो लिखी छॾी। त इन नमूने सां डिंगीअ जो इस्तेमालु बि थींदो आहे। ॿियो डिंगीअ जो कीअं इस्तेमालु थींदो आहे, ड्रामा में थींदो आहे। नूर मोहम्मद खिलंदे, ऐं ड्रामा निगार जेको लिखंदो न ड्रामो, त उन में मिसाल खिलण जो आहे लिखंदो नूर मोहम्मद खिलंदे, हा तोसां मुंहिंजा सकल जनमनि जा नाता आहिनि। हाणे हिते हा हिते खिलंदे थी वियो। या मिसाल हिकिड़ो ॿियो मिसाल अची आहे ज़ीनत। हाणे हिते डिघीअ में मोहम्मद खे छोरा हेॾा त अच,
छोरा हेॾां त अचु हाणे जामुन लिखबो न ममता को हाणे जामुन लिखंदो हाणे उन में मिसाल छोकिरी थी सॾे मोहम्मद खे त हाणे उते मोहम्मद नथी चए त उनखे ॾिंगीअ में लिखबो त मोहम्मद खे जीअं पुंजी न पए ऐं वरी अहमद खे सॾु न करे विझे तंहिं करे मोहम्मद ॾे इशारो करे छोरा हेॾां अचु त इन लाइ बि ॾिंगी इस्तेमालु थींदी आहे तंहिंखां पोइ सवालिया निशानी मूं त अहिड़े नमूने सां अजब जी निशानी बि ॾिंगीअ में ईंदी आहे कॾहिं कॾहिं तंज़ कबी आहे तूं त वॾो सियाणो आहे हाणे माना सियाणो न आहे तंज़ कई अथई तूं त वॾो सियाणो आहीं हाणे हिते हिन अजब जी निशानी विच में ॾेई छॾी त माना इहा उन में थी हाणे हिकिड़ियूं ॿियूं थींदियूं आहिनि वाक जूं निशानियूं जीअं मिसाल मूं चयो पोइ हिन में जुमिलो असीं बंदि कंदा ही थियूं ॿिटियूं वाक जूं निशानियूं डबल जेके थींदियूं ऐं ॿियूं थींदियूं आहिनि सिंगल हाणे ॿिटियूं कीअं थींदियूं मूं चयो इंटू इन्वर्टेड कामास पोइ उते को बि तव्हां जुमिलो इस्तेमालु कयो हुन ॻाल्हाईंदे चयो हैफ़ तनी खे हो वतन जिन हाणे ॻाल्हाईंदे चयो खां पोइ हैफ़ तनी खे हो उहो नंढनि कामाउनि में ॾींदो छो त उहो पंहिंजो जुमिलो हुनजो न आहे उन ॿिए कंहिंजो हवालो ॾिनो आहे उहो हवाले वारो जुमिलो या शहर जेको आहे से नंढनि कामाउनि में बंदि थियो हुन ॻाल्हाईंदे चयो त हैफ़ तनी खे हो वतन जिन विसारियो त हाणे उनखे असीं उन नंढी कामा में इस्तेमालु कंदासीं ॿिए जो ॻाल्हायल जुमिलो जेकॾहिं तव्हां इस्तेमालु कंदव ॿिए जो कोटेशन तव्हां ॾींदो हिकिड़ो पाण सिधो ॻाल्हाईंदो मुखातिब थींदो त उहो डबल इन्वर्टेड कामास में ईंदो ॿिटिनि कामाउनि में ईंदो ऐं जेकॾहिं ॿिए जो जुमिलो तव्हां पंहिंजे ॻाल्हियुनि दौरान वरजाईंदो त उहो हिकु टिनि कामाउनि में ईंदो ऐं हिकिड़ो ॿियो आहे ॿुड़ी 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 हाणे तव्हां ॾिसंदव त लेखक सभु अचब ॿुड़ियूं इस्तेमालु कंदा आहिनि पर अंग्रेज़ीअ में इहे घणे भाङे इहे ॿुड़ियूं टे ॾिबियूं आहिनि सिर्फ़ु मिसाल हिकिड़ो बीमार माण्हू आहे बिस्तरे ते पियो आहे असद हुन सां मुलाक़ात करणु थो वञे हाणे हू लफ़्ज़नि खे भञी चिचरे चिचरे ॻाल्हाए थो असद हाणे असद ऐं उन खां पोइ वरी टे ॿुड़ियूं मां वरी टे ॿुड़ियूं बी टे ॿुड़ियूं मार टे ॿुड़ियूं आहियां वरी विछी ॾिनई हाणे इहो इन अंदाज़ में जॾहिं लिखिबो त इन्हनि टिनि ॿुड़ियुनि जो इस्तेमालु कबो आहे ऐं इहो जेको उहो बि लिखणनि में ख़ासि करे अदबी लिखणियूं आहिनि या का कहाणी आहे उन में जॾहिं इस्तेमालु थिए थो त इनखे चइबो आहे अंग्रेज़ीअ में हैटस HIATUS सिंधीअ में चवंदासीं ॿुड़ी 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 ॿुड़ीअ जो इस्तेमालु जेको आहे हाइटस उहो ईअं ई कमु ईंदो आहे जीअं मिसाल हू सोचींदो रहियो ही दुनिया ऐं समाज जा बदनुमा दाग़ कारह जा टिका मगर संदसि दिलि बीहजी हाणे हिते टे ॿुड़ियूं ॾेई पोइ लिखंदो संदसि दिलि बीहजी गई या वरी हा मां मरी रहियो आहियां हाणे इन विच में टे टे ॿुड़ियूं ॾींदा वेंदव पर दिलि में को अरमान खणी थो वञा हाणे इहा जेका विछी थींदी इन में टे टे ॿुड़ियूं ॾींदो
त इहो इन जो इस्तेमालु थिए थो। ऐं मां सम्झां थो त इहे बीहक जूं जेके ख़ासि निशानियूं मूं तव्हांखे मुख़्तसरनि में ॿुधायूं, ऐं जेकॾहिं उन्हनि ते पाण ॻाल्हाईंदासीं त वधीक तफ़सील थींदो। पर इहो इन करे आहे जो कुझु तमामु में अख़बारुनि में मिसाल दम जो इस्तेमालु तमामु ज़रूरी आहे अख़बार में, जुमिलो जिते पूरो कयो। पर विच में जिते मुख़्तलिफ़ नाला अचनि था त उते कामा जो इस्तेमालु करे सघो था, सुवाल जो निशान अची सघे थो। इहे जेके ख़ासि आहिनि, बाक़ी हाणे ॾिंगियूं या ॿियूं इन्हनि जो मज़मूननि में या ड्रामे में लिखणीअ में इस्तेमालु थींदो। ऐं बाक़ी अख़बारुनि जे हवाले सां जेके जम वाहिद ॿियूं जेके ॻाल्हियूं मूं तव्हांखे ॿुधायूं, वधीक को सुवाल हुजे त करे सघो। छो त ॿोलीअ जो जहान वसी आहे। असां सभु शागिर्द आहियूं, असीं सभु सिखूं था, असां मां को मुकमिल न आहे। ऐं जेकॾहिं को पाण खे मुकमिल सम्झे थो त उहो जाहिल आहे। आलिम हमेशह इल्म वारो हमेशह पाण खे मुकमिल न सम्झंदो आहे। उस्ताद शागिर्द खां सिखंदो आहे, शागिर्द उस्ताद खां सिखंदो आहे। छो त उस्ताद हिकिड़ो हूंदो आहे, 100 साम्हूं शागिर्दनि जूं नज़रूं हुनखे जज कंदियूं आहिनि। उस्ताद 100 माण्हुनि खे जज करे थो, 100 शागिर्द उस्ताद खे जज कनि था, त कॾहिं कॾहिं उस्ताद शागिर्द खां सिखंदो आहे। मसइलो मां तव्हांखे ॿुधायां, मां फस्ट ईयर खे उर्दू पढ़ाई में बोर्ड ते मानाऊं लिखियूं, हिकिड़े लफ़्ज़ जी मूं मुनासिब लॻभॻि माना लिखी। हिकिड़ो शागिर्द उथी बीह रहियो, साईं भला हीअ माना थी सघे थी? मां छा कयो, पंहिंजो लफ़्ज़ ड्राहे ऐं हुनखे उहा माना लिखी ऐं मुंहिंजो बाबा ॻाल्हि ॿुध, उर्दू मुंहिंजे माउ जी ॿोली कान्हे, तो वारी ॿोली सही आहे। हाणे छा थियो त हुन ॿार में कॉन्फिडेंस थियो। जॾहिं बि को ग़लति ॻाल्हि कयूं त हिकदमि हू उथी बीहे पियो, सुवालु करे पियो। 100 मां 50 ॻाल्हियूं हुन सही पियूं निकिरनि, 50 न पियूं निकिरनि, त हुन में कॉन्फिडेंस पैदा थियो। त उहो उस्ताद ई न आहे जेको ॿार जेकर सुवालु करे उनखे झिण कढे रोके त तूं ग़लति आहीं, उनखे सम्झाए। छो त उस्ताद शागिर्द खां सिखंदो आहे, शागिर्द उस्तादनि खां सिखंदो आहे। तव्हांजी महिरबानी जी। इहो असांजी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे। फ़र्क़ु कोई कोन्हे। मिसाल आऊं चवंदुसि त आऊं अचां थो, तव्हां चवंदो मां अचां थो। असांजे ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे, ॿई ग़लति न आहिनि। उनजो शाइरीअ में बि ॿिन्ही जो इस्तेमालु थिए थो ऐं हुन में बि थिए थो, तंहिं करे इहो को ग़लति इस्तेमालु न आहे। हिकिड़ा माण्हू चवंदा अदा मां वारी ईगो वारी माना थी निकिरे, तंहिं करे आऊं इस्तेमालु कजे, पर ईअं न आहे। मिसाल असांजो मिसाल तव्हां लाड़काणे वेंदो, उहो चवंदा अदा हर मां रोंबा पिया कनि, रोंबो पिया कनि। असुल लफ़्ज़ आहे हमरा, पर हू चवंदा हर मां। वरी जेकॾहिं तव्हां ज़ुल्फ़कार साल खां पुछंदो, तकिड़ो चवंदो मशीअ जो पुछिया छो आहे, हाणे छे खे छे करे वियो। हाणे इहो लहजो थिए थो इलाइक़े जी, तंहिंखां इलाइक़े जी ॿोलीअ में चवंदा ॿारहें कोहें ॿोली ॿी न आहे, उहो लहजो तब्दील थिए थो। मिसाल तव्हां ठटे में वेंदो, ग़ुलाम सेन रंगरेज़ जो गुज़ारियो, उहो चवंदो भाउ बा ॿारे आहे। हाणे माना भाउ बाहि ॿारे आहे, त चवंदो भाउ बा ॿारे आहे। हाणे भाउ ॿिन्ही में मिसाल हू चवंदा हे मुंहिंजो पे आहे, पाण चवंदासीं पीउ। तव्हां अपर वारो वरी चवंदा पीउ, पर लफ़्ज़ आहे। हू चवंदा राहो, फाज़ुल राहो, असीं चवंदासीं फाज़ुल राहू। हू चवंदा सोहो, असीं चवंदासीं सोहू। त इहो छा आहे, लहजो आहे इलाइक़े जे। छो त हुते सामूंडी हवा आहे, लफ़्ज़ उते घिम आहे, तंहिं करे लफ़्ज़ उते सुकड़जनि था। असांजे जीअं त गर्मी आहे ऐं लफ़्ज़ वधे थो। मिसाल हू चवंदा पुट, विचोले वारा चवंदासीं पुट,
तव्हां पंजाब में वेंदा चवंदा पुत्र, असां हुते चवंदा चंड, पाण विच में चवंदा चंड, ॼण त रे नंढी था विझूं। पंजाब ॾे वञो त चवंदा चंद्र। त इहे लफ़्ज़ जेको आहे न उन्हनि जो हिकिड़ी पंहिंजी वोकेबुलरी आहे, उन्हनि जी हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ आहे। जंहिं ॿोलीअ में वाविल घणा उहा ॿोली मिठी, जंहिं ॿोलीअ में वाविल घटि अखरी, तव्हां पठाण खे ॿुधंदो त ॼण दॿे में ठिकरियूं वठवठा लाइ वेठा आहिनि, त हुननि वटि वाविल घटि आहिनि। असां वटि हिंदीअ में, सिंधीअ में, अरबीअ में वाविल वधीक आहिनि। पंजाबी हाणे अलफ़ सां था लिखनि, हू समीना खे अलफ़, फ़हमीदा खे बि अलफ़ था ॾियनि, ख़ासि करे जमील पाल वारा सवेर इंटरनेशनल उन्हनि करे छॾियो आहे। असां वटि अञा मयूब आहे, को खोड़ लिखी था वञनि, छोकिरियूं समीना लिखंदियूं अलफ़ थियूं लिखनि, पर जेके वरी पाबंद घराणा आहिनि, थोरा मज़हबी आहिनि, त उहे वरी फ़हमीदा हे खे अलफ़ कोन था ॾियनि। पर अॻिते हली मुमकिन आहे इहो अलफ़ वधी वञे। माना जो कोई फ़र्क़ु कोन थो निकिरे, जेको इहा हे आहे सा बि अलफ़ जी माना थी ॾे। फ़हमीदा, फ़हमीदा कोन पढ़ंदा आहियूं पाण, फ़हमीदा, समीना, इरफ़ाना, ठीकु आहे न। त इहो नून जेको जीअं मूं चयो न शाइराना, उनखे शाइराणू कयोसीं, शाइराणी कईसूं, त हीअ बि ईअं आहे। पर छाकाणि थोरो पाण अञा मज़हबी उन में आहियूं, ऐं उहे मज़हबी इस्तिलाहनि जे करे या उन मज़हबी, छाकाणि नाला मज़हबी न थींदा आहिनि। असीं चवंदा आहियूं नाला मज़हबी था थियनि, पर इहा ग़लति। जेकॾहिं मज़हबी नाला हुजनि, मिसाल असां वटि शिमिर, यज़ीद लफ़्ज़ ममनू आहे, ठीकु आहे। माना असांखे इमामनि सां एतिरी मोहबत आहे जो इन ॿिन्ही लफ़्ज़नि ते लानत था विझूं। पर सऊदी अरब में अॼु बि शिमिर वेठा आहिनि, अॼु बि यज़ीद वेठा आहिनि, मलऊन वेठा आहिनि, मरवान वेठा आहिनि, इन नाले सां नाला मौजूदु आहिनि। छो त हुननि जे ॿोलीअ जो न तहज़ीबी नालो छो मटाई। असां तब्दील करे विया। असां वटि माज़ीअ में कोन हो, गुलाब मुस्लमान बि हो, हिंदू बि हो, सावण मुस्लमान बि हो, हिंदू बि हो, बसर, खोड़ नाला आहिनि न जेके साॻे ई आहिनि। पर तव्हां वञो भीलनि में फातिमा नालो आहे, यानी सभु मुस्लमाननि वारा नाला आहिनि भीलनि में। हा, साहिब खान आहे, ॿिया आहिनि, खोड़ नाला आहिनि। त नाला तहज़ीबी थींदा आहिनि। ॾिसो, असां लफ़्ज़ वठूं था, उन लाइ इंतिहा पसंदि न थियूं। मिसाल चवंदा आहियूं त हिन सहब कई, सहब कई, ग़लती कई, पर सहब चई वियासीं त ॿोलीअ मां लफ़्ज़ असां चवंदा काली न आहे ॾिनी। पर जॾहिं असां वटि मुरविज लफ़्ज़ मौजूदु आहिनि, त उन्हनि खे छॾे चूचे चुनाच छो लिखूं, अगरच छो लिखूं। जेकॾहिं आहे त पोइ अगरच छो लिखूं, जेतोणीकि आहे त हालात छो लिखूं। त इन करे बाक़ी लफ़्ज़ वठिबा, उधारा वठिबा। कंप्यूटर लाइ हाणे गणप्यूटर त कोन, एहसान उर्साणी पहिरीं लिखियो गणप्यूटर, तॾहिं गणपला इस्तेमालु थींदो। हाणे त उहो सभु कम पियो करे। तंहिं करे जंहिं ॼणियो आहे नालो बि उहो रखंदी न, मां नालो रखंदी न। कंप्यूटर ॼणियो हुननि आहे, नालो हुननि रखियो आहे, असां वरी मटायूं। मिसाल टेलीविज़न, हिंदुस्तान जे आलिमनि वक़्तु सिर नालो रखियो दूरदर्शन, हलियो, पर मक़बूल थी वियो टीवी। रेडियो तव्हां पाण ॿुधो त आकाशवाणी, अरे आकाशवाणी ॾे, आकाशवाणी को रेडियो स्टेशन जो नालो न हो, आकाशवाणी माना रेडियो। आकाशवाणी भुज माना रेडियो भुज, आकाशवाणी बीकानेर माना बीकानेर रेडियो। पर रेडियो लफ़्ज़ हावी थी वियो, छाकाणि त इजाद ॿारी हुननि लफ़्ज़ पंहिंजे ॿोलीअ में घणे वरितो। असां लफ़्ज़ कोन घड़िया आहिनि, छाकाणि त असीं ग़ुलाम आहियूं ऐं असांजी एजुकेशन या उहा आज़ादु कान्हे। असां वटि आज़ादु सोच ते पाबंदियूं आहिनि। तंहिं करे असां जा आलिम वेही फ़ैसिलो, मिसाल उर्दू लुग़त चए थी त 20 PhD आलिम फ़हमीदा रियाज़ जे एडिटरशिप में वेही लिखनि था। हूअ PhD कान्हे, चेयरमैन हुआ, पर 20 ॼणा उते वेही लिखनि था। पर असां वटि को MA पास जेको मूं पारे, मां जेकॾहिं PhD हुजां, मूंखां वधीक ॼाण हूंदो, चवनि तूं त झट झट पुटु मां PhD आहे, तूं MA। त इहो फ़र्क़ु आहे। ठीकु आहे साईं, महिरबानी।